कणक स्कैंडल में अॻु भराई जांच कमेटी वज़ीर आज़म खे शुरूआती रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट मूजिबि अगस्त 2023 खां मार्च 2024 ताईं 330 अरब रुपयनि जी कणक घुराई वई। 13 लख मैट्रिक टन कणक मां जीत निकिता। पीडीएम गवर्नमेंट जुलाई 2023 में कणक घुराइण जो फ़ैसिलो आरजी तौर ते मुअतल कयो। रिपोर्ट में जणायो वियो आहे त अक्टूबर 2023 में 4,50,000 मैट्रिक टन, नवंबर 2023 में 5 मिलियन मैट्रिक टन, दिसंबर 2023 में 5,35,000 मैट्रिक टन, जनवरी 2024 में 7 लाख मैट्रिक टन कणक, फेब्रुआरी 2024 में सदा 8 लाख मैट्रिक टन कणक घुराई गई। किसान एहताज जो वॾो फ़ैसिलो, 10 मई खां मुल्क बंद करण जो इतिता। किसान एहताज जे चेयरमैन ख़ालिद खोखर चयो आहे त माफ़िया पहिरियां कणक स्मगल कंदी आहे ऐं पोइ घुराईंदी आहे। कणक जो घटि अघु मिलण ते आबादगारनि खे 400 अरब रुपयनि ऐं कणक विकिरो न करण तां हुकूमत खे 150 अरब रुपया नुक़सान थियो। मुल्तान खां तहरीक जी शुरूआत करे रहिया आहियूं। एहतजाज दौरान ज़राइत जा अलामती जनाज़ा खंया वेंदा। आबादगारनि वटि पैसा न हूंदा त उहे ईंदड़ फसल कीअं कंदा। हारियुनि भाण ते 150 अरब रुपयनि खां वधीक ख़र्च कयो। अॼु बि भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। अवर बिलिंग कंदड़ होशियार ख़बरदार, नेपरा बिलिंग ते 3 साल जी सज़ा वारो बिल मंज़ूर करे वरितो। तवानाई वारी वज़ारत मूजिबि क़ौमी असेंबली मां पावर डिस्ट्रीब्यूटर कंपनी डिस्कोर्स में अवर बिलिंग जे ख़िलाफ़ कानून साज़ी कराइण बाबति मंज़ूर ॾेई छॾी। वफ़ाक़ी तवानाई वारे वज़ीर अवैस अमन खान लगारी जो चवणु आहे त नेपरा एक्ट में तरमीम बाबति हिकु वधीक वाइदो पूरो करे ॾेखारियो। इन चिक सां अवर बिलिंग ऐं ग़लति बिलिंग करण वारनि जी पकड़ थी सघंदी। अवर बिलिंग ते अॻिते एफआई कार्रवाई न कंदी, पर नेपरा कार्रवाई करे सघंदी। पाकिस्तान ओआईसी जे मेंबर मुल्कनि खां गज़ा में बिना देर जंगबंदी लाइ किरदारु अदा करण जो मुतालबो करे छॾियो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार चयो आहे त गज़ा में इसराइल जे जारी हमलनि ते ॻणती आहे। ओआईसी मुल्क गज़ा में जंगबंदी ऐं बिना रंड के इंसानी इम्दाद पहुचाइण लाइ किरदारु अदा कनि। परॾेही वज़ीर पारां फ़लस्तीन खे गॾियल क़ौमुनि जो मुस्तक़िल मेंबर बणाइण जो बि मुतालबो। इस्लामोफोबिया जी बि मज़मत। सऊदी वलीअहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान जे ख़ुसूसी हिदायतुनि ते सऊदी अरब जो आला सतही वफ़द अॼु पाकिस्तान पहुचंदो। 40 खां 50 माण्हुनि ते ॿधल वफ़द में मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ 30 कंपनियुनि जा नुमाइंदा बि शामिल हूंदा। वफ़द में शामिल कारोबारी शख़्सियतूं पाकिस्तान में वापार ऐं सीड़पकारी बाबति अहम मुआहिदा कंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी वफ़द सां मुलाक़ात लाइ 14 रुकनी स्टीयरिंग कमेटी सां जोड़ी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी बलोचिस्तान जे 2 ॾींहनि जे दौरे ते सुभाणे क्वेटा पहुचंदो। बलोचिस्तान जे नए गवर्नर जी हलफ बरदारी तक़रीब में शिरकत जो इम्कान। सदर आसिफ अली ज़रदारी बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुख्ती ऐं गवर्नर सां मुलाक़ातूं कंदो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर पारां सदर जे मान में अजाणो पिणु ॾिनो वेंदो। सदर पाकिस्तान जूं क़बाइली ऐं सियासी अॻुवाननि सां बि मुलाक़ातूं थियल। मुल्क दुरुस्त रुख ते हली रहियो आहे। कुझु माण्हू मायूसी जूं ॻाल्हियूं पकिड़े रहिया आहिनि। अवामी फ़ाइदे ऐं मुल्की तरक़ी लाइ वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु आहियूं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम चयो आहे त निगरान हुकूमत BRT रेड लाइन ते अखियूं बंदि करे छॾियूं हुयूं। जिन एवेन्यू ते रेड लाइन BRT जो कमु 3 महीननि अंदरि मुकमिल करण जी हिदायत कई आहे। सिंध में अगवा जी वारदातुनि ते ज़ाब्तो न थी सघियो। वधीक 5 ॼणा अगवा, सखर वेझो हथियारबंद पीउ ऐं पुट खे अगवा करे विया। मुगवी गोरा ऐं संदसि पुट वकास जा वारस कचे में पेरा विञाए मोटी आया। पनवाकिल भरिसां मोटरवे ते हथियारबंद गाॾियुनि ते फायरिंग करण बाद मज़दार ड्राइवर यूनिस खान खे अगवा करे विया। कश्मीर वासी पुरत मोहम्मद असलम पंजाबी बि मास्को थाणे जी हद मां अगवा। वारसनि जो एहतजाज। लकी गुलाम साहब भरिसां ॻोठ मंज़ूर शाह वासी वकील इंदड़ बि अगवा थी वियो। अगवा जी वधंदड़ वारदातुनि में पुलिस जे दावाउनि ते सवाल उथारे छॾिया।
कश्मीर के गहलपुर कचे में पुलिस ऑपरेशन दौरान डोहारन के मुबैना फायरिंग में नीगर मारिजी वो। औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी। ॻोठाणनि मूजिब पुलिस के ऑपरेशन का पोइ झाड़ेलन खे ने पनाह ॾियण लाइ चयो। इनकार ते फायरिंग करे नीगर के क़त्ल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त कचे में हलंदड़ ऑपरेशन दौरान 3 डोहारनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। रावती के कचे में सिंध ऐं पंजाब पुलिस जो धाड़ेलन खिलाफ गॾियल ऑपरेशन वधीक हिकु धाड़ेल मारिजी वियो। मारिजी वियल धाड़ेलन जो अंग बची वियो। ऑपरेशन दौरान ऐं पुलिस डोहारनि विच में जदीद हथियारनि सां फायरिंग। पुलिस दावा कई आहे त फायरिंग जी ॾे में धाड़ेल सनी सर जो भाउ आलिम सर ऐं धाड़ेल हाकिम सर मारिजी विया। हिकु डोहारी कोरी सर ज़ख़्मी थी पियो। पुलिस ऐं डोहारनि विच में मुसलसल फायरिंग जी ॾे सबबु इलाइक़ो जंग जो मैदान बणियल रहियो।